जॾहिं स्टार्ट मलीर एक्सप्रेस वे पहिरीं शुरू में जॾहिं थियो त उहो बि हिन साइड ते मेमण ॻोठ वारी साइड ते हिननि चयो त असां ठाहियूं था। उन खां पोइ असांजी इलाइक़े जा जेके बि ज़मीनदार स्टेक होल्डर उहे सभु गॾु थिया। उन्हनि सभिनी गॾिजी इहो तइ कयो त बाबा इहो हिन पासे न ठहणु खपे, छाकाणि त हिन पासे सर्वे लैंड्स आहिनि, ॻोठ आहिनि ऐं असांजो वधीक नुक़सानु थिए थो। बजाए हिन जे हुन ॿी साइड जंहिं पासे सरकारी ज़मीन आहे उन साइड ते इहो रोड ठहिणु खपे। पोइ हाणे जेको रिसेंटली असां ॿुधूं था पिया, एतिरे क़दुरु जो जाम अब्दुल करीम साहिब सां मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि थी। उनखे मां चयो साईं तव्हां चयो पिए त हुन साइड ते ठहंदो, हाणे ही हितां थो ठहे त जाम साहिब जो चवणो त साईं इनशाला असां हिन पासे हिन साइड ते जिते असांजे माण्हुनि जो नुक़सानु आहे, मलीर जे माण्हुनि जो नुक़सानु आहे, असां उते उन्हनि खे न छॾींदासीं ठाहिणु, छाकाणि त असां मलीर जे माण्हुनि जो नुक़सानु नथा चाहियूं। अहिड़ी रीति अॼु सलमान अब्दा मुराद साहिब बि वेठो आहे, असांजो MPA मोहम्मद यूसुफ बलव साहिब बि वेठो आहे, उहे बि चवंदासीं त असां कढायूं। पर सभु मलीर जा जेके बि MPAs MN आहिनि, अदा यूसुफ ऐं अदा सलमान जे चवण मुताबिक़ असांजी मीटिंग फरियाल टालपुर साहिबा सां बि थी आहे ऐं नासिर शाह सां बि थी आहे, वाब मुर्तज़ा वाब साहिब सां बि थी आहे। उन्हनि सभिनी सां ॻाल्हियूं थियूं आहिनि त चलो हिकिड़ो रोड आहे ठहे थो, चङाई जो कमु आहे भले थिए, पर हुन सां मक़सदु इहो न आहे त इलाइक़े जे माण्हुनि खे नुक़सानु थिए। सो उहो नुक़सान खां बचणु खपे। बाक़ी डेवलपमेंट आहे या तरक़ियाती कमु को बि थिए थो, हुन में असांखे इनकार न आहे, पर कम अज़ कम उहो कमु अहिड़ीअ रीति थिए जो असांजे इलाइक़े जा जेके बि ज़मीनदार आहिनि उन्हनि खे नुक़सानु न थिए। असां इहो चाहियूं।